नमस्ते दीदी। नमस्ते दीदी के क्वेश्चन पूछणो आहे। हाँ त चवंदा आहिनि कि पवित्रता ही सुख शांति जी जननी है। हाँ त उनजो छा अर्थ है? हाँ ॾिसो, पवित्रता जी त ॾाढी गहरी डेफिनेशन हूंदी आहे। जीअं परमात्मा बाप चईंदा आहिनि कि माण्हू चईंदा आहिनि पवित्रता अर्थात ब्रह्मचर्य सिर्फ़ न, पवित्रता में ब्रह्मचर्य त ईंदी आहे, लेकिन हुन सां गॾु मनसा वाचा कर्मणा अर्थात पंहिंजे मन जा वीचार, मुख जी ॿोली ऐं पंहिंजा कर्म बि शुद्ध हुजणा खपनि। अच्छा। ॾिसो, सम्झो पाण कंहिंजे लाइ फालतू वीचार था करूं, हाँ। त हिन सां छा थींदो? उन जे लाइ फालतू सोचता रहंदासीं, उन आत्मा जी पंहिंजे लाइ इमेज हूअं ठहींदी वेंदी। अच्छा। भल उहा आत्मा अहिड़ी आहे न, लेकिन पंहिंजे उल्टे सीधे वीचार सां हुनजी इमेज ओड़ी ठहे थी, जंहिंसां पाण जी ऐं पंहिंजी ऐं हुनजी कुझु न कुझु खिटपिट थींदी रहंदी, त दुख शांति थींदो न। जी। ऐं ईअं ई पाण जा अगरि वीचार सुठा हुजनि न, जी। भल साम्हूं वारो कुझु ग़लति बि करे थो, कुझु ग़लति बि सोचे थो, लेकिन पाण पंहिंजे पॉजिटिव थॉट्स में रहंदासीं त पंहिंजे जीवन में बि सुख शांति ईंदी ऐं उहो पॉजिटिव थॉट्स द्वारा उहो साम्हूं वारी आत्मा बि परिवर्तन थी वेंदी। अच्छा। त ये जेके चईंदा आहिनि न पवित्रता सुख शांति जी जननी आहे, ये सिर्फ़ ब्रह्मचर्य न आहे। अॼुकल्ह माण्हुनि खे एॾी बीमारी छो थी थिए? छोकी पहिरियों स्वर्ग में त प्योरिटी हुई, अर्थात योग बल जी पावर सां ई ॿार आदि पैदा थींदा हुया, जीअं हाणे वाइसिस सां थींदा आहिनि न। त पहिरियों सत्युग त्रेता में आत्मिक बल द्वारा ॿारनि जी पैदा थींदी हुई, त हुते सुख शांति हुई, दुख जो नाम ई न हुयो। ऐं सभिनि जा मन, ॿोली, कर्म आदि सभु सुठा हुया। त धीरे धीरे द्वापर युग खां जॾहिं विकार शुरू थिया, त सभिनि खां पहिरियों विकार अर्थात ॿार विकार सां पैदा थियो। अच्छा। त धीरे धीरे छा थियो कि दुनिया में विकार त थिया ई सही, पोइ हुन खां पोइ जीअं पहिरियों चवंदा न काम, पोइ क्रोध, पोइ क्रोध विकार, लोभ विकार, मोह विकार, अहंकार विकार। हिन सभिनि विकारनि जे कारण पंहिंजे मन जा वीचार, पंहिंजी मुख जी ॿोली, पंहिंजे कर्म जेका आहे न, उन्हनि में बि इम्प्योरिटी अची वई। विकारनि जो बस जेको बि कर्म करूं था हुन सां इम्प्योरिटी थी अचे, जंहिंसां ई दुख ऐं अशांति थी अचे। क्रोधवश पाण कोई कर्म करो, क्रोधवश पाण कंहिंजे लाइ बुरो सोचूं या बुरो ॻाल्हायूं या कुझु अहिड़ो कर्म करे छॾूं, दुख शांति थींदी आहे न। मोह कहिड़ो आहे? मोह चईंदा आहिनि कि मोह, चलो माउ बाप के ॿारनि जे लाइ मोह थींदो आहे, लेकिन इहे जेको हिकु थींदो आहे कि संभालण ॿारनि खे, ऐं हिकु जेको मोह थी वेंदो आहे न, भई पाण पंहिंजे ॿारनि खे अखियुनि खां परे ई न करो, न असांजो ॿार ईअं न कंदो, त उहो ॿार बि कहिड़ो बंदिश में अची वेंदो आहे। हिन सां बि घर में किटपिट थींदी आहे, दुख शांति थींदी आहे। त ईअं हिकु बार हिकु ॻाल्हि खे पाण सोचूं न, त जेकी प्योरिटी सां ई पंहिंजे जीवन में सुख शांति ईंदी आहे। ये पाण फ्रॉम द मॉर्निंग टू नाइट अगरि पाण हिकु हिकु ॻाल्हि खे, पंहिंजे ॻाल्हाइण खे, कर्मनि खे, सोचण खे जीअं जीअं सुधारंदा वेंदासीं, उहो पंहिंजे जीवन में प्योरिटी ईंदी वेंदी। अच्छा। भई हाणे कलयुग में एतिरो अति दुख छो थी वियो आहे? छो जी वाइसिस ज्यादा वधंदी आहिनि, सभु वाइसिस। पहिरियों चलो ॿार आदि पैदा थियण लाइ पाण जेको बि माण्हू कंदा हुया, लेकिन अॼुकल्ह त एक्सेस में थी वियो आहे, जंहिंसां माण्हू शरीर बि ॾिसां रोग आदि छो था थियनि डे बाय डे। हिन वाइसिस जे कारण बि माण्हुनि खे ज्यादा बीमारियूं आदि थी थियनि, लाइफ टाइम ख़तम थो थींदो वञे, जल्दी डेथ पीरियड छो थो अचे? हिन जे कारण बि थो अचे।
तो सब जेका विकार आहिनि, सब जेकी इम्प्योरिटी आहे न, चाहे हमारे थॉट्स में, चाहे पंहिंजे थॉट्स में इम्प्योरिटी आहे, चाहे पंहिंजे वर्ड्स में इम्प्योरिटी आहे ॻाल्हाइण में, चाहे पंहिंजे कर्मनि में इम्प्योरिटी आहे। अच्छा। त हिन इम्प्योरिटी जे कारण ही मनुष्य आत्मा दुखी थी थिए, अशांत थी वई आहे। कोई कंहिंजी ॻाल्हि खे सोचे थो त हुनखे राति जो निंड नथी अचे, निंड नथी अचे त बेचैन थी वेंदो। त इहो बि अॼुकल्ह माण्हुनि खे ॾिसो, सुख शांति जी निंड बि न आहे। सोचो हा, एतिरो सोचो ई छो। त जेतिरो जेतिरो पाण अंदर ई अंदर ये प्रैक्टिस कंदासीं कि मां पवित्र आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा सदैव शुद्ध आहे, परमात्मा कॾहिं बि इम्प्योर न थींदा, सदैव शुद्ध ही आहे। त हुन शुद्ध परमात्मा जो मां ॿार केरु आहियां? पवित्र आत्मा आहियां। मुंहिंजो मन बि पवित्र आहे, मुंहिंजी वाणी बि पवित्र आहे, मुंहिंजा कर्म बि पवित्र आहिनि। त जॾहिं पंहिंजे हिन मनसा वाचा कर्मणा में पाण पवित्रता जी शक्ति परमात्मा खां धारण कंदासीं त पंहिंजे जीवन में छा थींदी? सुख शांति। भई दिवाली ते बि चईंदा आहिनि न कि पीस और प्योरिटी, हैप्पीनेस, ईअं करे कार्ड में लिखी मोकिलिजो। छो जो दिवाली कंहिंजो यादगार आहे? सतयुग जो, जॾहिं लक्ष्मी नारायण गद्दी ते वेहींदा हुनजो यादगार दिवाली आहे। अच्छा। त लक्ष्मी खां धन मांगदा आहियूं, महालक्ष्मी खां, छो जी महालक्ष्मी अर्थात लक्ष्मी नारायण, अॻियां लक्ष्मी आहे, पुठियां नारायण आहे। त हुननि जे जीवन में सुख शांति पवित्रता हुई। हुननि जे जीवन में, हुननि जी दुनिया में मुख्य पवित्रता सां ही हुननि जी पूरी दुनिया ठही। छो जी पवित्रता जो सागर परमात्मा ही हुननि खे अहिड़ी दुनिया ठाहे ॾेई वियो, ऐं हुननि खे उहो ई परमात्मा ई गद्दी ॾिनई कि तव्हां खुदि बि पवित्र रहो, सभिनि खे पवित्रता जी शक्ति तव्हां मां ईंदी त दुनिया में सुख शांति ईंदी। अच्छा। त आत्माउनि में त शक्ति घटि थींदी वेंदी आहे न, त्रेता में त आत्माउनि में शक्ति हुई, जंहिंसां पवित्रता जे बल सां बिना काम क्रोध लोभ अहंकार जे वश थी करे हुननि पंहिंजा 2 युग बिताया। लेकिन द्वापर युग खां जॾहिं हुननि आत्माउनि में शक्ति घटि थी वई त विकारी दुनिया थी वई, त दुख शांति थी वई। अच्छा। हिन करे मुख्य छा आहे? पवित्रता। मनसा वाचा कर्मणा। त जॾहिं बि समय मिले, जॾहिं रोटी था खाओ, पाणी था पियो, कुछ भी कर्म था करो, मां केरु आहियां? पवित्रता जी सागर जो संतान, मां भी पवित्र। हाँ, ठीक है जी। हाँ, थैंक यू।